दिल में पैदा करनी आ जो रब राजी थी पवे। नबी अंजे सरदार इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफ़ा आमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ही तालीम ॾिनी आ। जै वक्त में भी तवां अमल कयो तवां जी नियत या हुजे त अल्लाह राजी थी पवे। इखलास सा अमल कयो, सच्चाई सा अमल कयो, रब के राजी करणो वा। हिकड़ी गाल इहा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना लिहाज़ा वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व हबीब रब्बिना व तबीबना व तबीब कुलूबिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ़ यरज़ा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। इन्नमल अअमालु बिन्नियात औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सवाब जी नियत सां नंढड़ा वॾड़ा सब दरूद शरीफ पढ़ो एक दफ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वाजिबुल एहतराम अजीज दोस्तों भाइरों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने मुक़द्दस किताब कुरान करीम में
मुख्तसर तिलावत कई थमी। आकाए नामदार रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक फरमान मां एक हदीस मुबारक जा लफ्ज मुबारक पढ़िया थम। अल्लाह करीम का दुआ है अल्लाह पाक सही मकसद मतलब बयान करने की तौफीक अता फरमाए। अजीज दोस्तों, कुरान करीम जो प्रोग्राम आ कचहरिया वाज नसीहत जो प्रोग्राम आ जैमें तमाम असां शरीक आहियूं, इहो हिकिड़ो भलो अमल आ। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमायूं जै वक्त में मुसलमान कुरान पाक बुधण जे लाइ अचे थो, कदम भरे पंध करे, अल्लाह पाक अचण वारे के विख विख ते कदम कदम ते नेकियूं अता थो फरमाए। तो माना ही कुरान करीम जी कचहरी में अचण एक भलो अमल आ। अमल जी कबूलियत जे लाइ अगर मानू मेहनत करे, वक्त भी सिढ़ाए, वेह भी सही, तो पो मानू एड़े तरीके से अमल करे जो वो अमल अल्लाह वट कबूल भी थी पवे। एड़े तरीके से न वेहे जो अमल कबूल ही न थे तो फायदो ही कोने अचण जो। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो तरीको, वो नमूनो पांजी उम्मत के सिखारियो ऐं समझायो। तो जेको भी तमा अमल कयो उन वक्त में तमा बिन गालन जो ख्याल रखो। सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जन जो असां ख्याल रखूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़बान नबूवत सां उहे ॿ ॻाल्हियूं सहाबा किराम के समझायूं जेके हदीसन जे किताबनि में महफूज़ आहिनि। अॼु ताईं उम्मत पई उन्हनि खे पढ़े ऐं यादि करे। पाण फरमायूं पहिरीं पहिरीं ॻाल्हि जंहिं ॻाल्हि जो तव्हां असांखे ख़्यालु रखिणो आहे उहा ही आ। फरमायो अन यकून खालिसा, इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु, कहाँ भी पढ़ो घणी सवाब थींदो है, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन जे सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन यकून खालिसा। पाण फरमायूं सब का पहिरियों पहिरियों इनी गाल जो ख्याल रखो जेको भी तव्हां अमल कयो तव्हां जी नियत इहा हुजे त अल्लाह राज़ी थी पवे। नियत इहा रखो। खैरात था कयो, नमाज था पढ़ो, कुरान शरीफ जी तिलावत था कयो, कंहिं गरीब जी मदद था कयो, कंहिंखे 5 ॾोकड़ ॾियो था, खैरात था कयो, सदको था कयो। पाण फरमायो नियत इहा हुजे जो अल्लाह राज़ी थी पवे।
जॾहिं तव्हांजी नियत इहा हूंदी जो असां रब खे राज़ी कयूं, अल्लाह खे राज़ी कयूं, पोइ रब जे तरफ़ ऐलान थींदो आहे बाना नेक अमल करण तो जो कमु आहे, राज़ी थियण मां अल्लाह जो कमु आहे। मां त महिरबान आहियां, तू पंहिंजे दिल जो क़िबलो दुरुस्त कर, तू पंहिंजे दिल जे अंदर इहो ख्याल पक्को रख, पुख्तो कर त मूंखे अल्लाह राज़ी करणो आहे, ऐं रब राज़ी तो सारो जहान राज़ी। हिक खे राज़ी कयो, इहा ई तड़प असांखे पंहिंजे दिल में पैदा करणी आहे जो रब राज़ी थी पवे। नबियन जे सरदार इमामुल अंबिया रहमत दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ई तालीम ॾिनी आहे। जंहिं वक़्त में भी तव्हां अमल कयो तव्हांजी नियत इहा हुजे त अल्लाह राज़ी थी पवे, इखलास सां अमल कयो, सच्चाई सां अमल कयो, रब खे राज़ी करणो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा, ऐं ॿी पाण फरमायूं व अन यकून सवाबा, जंहिं वक़्त में भी तव्हां अमल कयो, अमल करण वक़्त सोचो जेको मां कम थो कयां इन्ही जो सबूत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में आहे या न। हजूर साईं इहो कम कयो आहे या सहाबा किराम इहो कम कयो आहे, इन्ही ॻाल्हि जो ख्याल भी रखणो आहे। जेकॾहिं उन्ही कम जो सबूत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मां साबित आहे या सहाबा किराम जी जिंदगी मुबारक में उन्ही अमल जो सबूत आहे त पोइ यकीनन उन्ही अमल में भी अजर ऐं सवाब आहे। हिक नियत इहा हुजे त अल्लाह राज़ी थिए, ऐं ॿियो त ॾिसणो आहे त हे जेको मां कमु कयां थो जंहिं तरीक़े सां आया इहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खां साबित आहे या न। साबित आहे त मक़बूल आहे, जे सुन्नत मां साबित न थी तू पाण अमल थो करे त इहो मक़बूल न थींदो बल्कि मरदूद थी वेंदो, इहो रद्द कंदो अल्लाह। इखलास जी ज़रूरत आहे। अल्लाह पाक फरमा तो कुरान पाक में चवे तो वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुखलिसीन लहुद्दीन। अल्लाह पाक फरमाए तो इबादत कयो मां अल्लाह जी सच्चाई सां, इखलास सां। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक सुन्नत मुबारक ते अमल कयो इखलास सां। तव्हां जेको भी कम कयो तव्हांजी नियत इहा हुजे अल्लाह राज़ी थी पवे, ऐं जेको अमल कयो ॾिसो त इहो अमल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत में साबित आहे या न। साबित आहे त अल्लाह वटि क़बूल आहे, जेकॾहिं साबित न आहे त अल्लाह वटि क़बूल न थींदो बल्कि इहो रद्द कयो वेंदो आहे। तॾहिं फरमाई क़ुरान में चवे तो वमन युशाक़िक़िर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। अल्लाह पाक फरमा तो कुरान पाक में जेकरे तव्हां पंहिंजे नमूने सां जिंदगी गुजारी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक जो एहतराम न कयो, खाइण में सुन्नत, पीअण में सुन्नत, लिबास पाइण में सुन्नत, जिंदगी गुजारण में सुन्नत, मामलात करण में सुन्नत, हाँ बिरादरी में रिश्तन में सुन्नत जो लिहाज करण। जेकॾहिं तव्हां अहिड़े नमूने सां जिंदगी गुजारी जो कदम कदम ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक तव्हां जिंदगी गुजारी, पोइ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां जो हर अमल अल्लाह वटि क़बूल आहे। पर जेकॾहिं तव्हां पंहिंजी
जिंदगी में मुझी सुन्नत जो एहतराम न कयो, सहाबा कराम जे तर्ज जिंदगी वारे नमूने ते तवा एहतराम न कयो, ख्याल न कयो, वो तवा जेको भी अमल कंदा वे वो अल्लाह तवा जो अमल कबूल न कंदो। अमल कबूल तदे थींदो जदे मां मोहम्मद पाक दी सुन्नत जे मुताबिक तवा जो अमल हुजे। घुमना फिरना खाना पीना छड़ो नमाज रोजो दीन तो कोने। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिजारत बे कईया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी बे कईया, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा कराम जा जनाजा भी पढ़िया ए पढ़ाया। ओ मुसलमानों, खाण में पीण में घुमण में फिरण में लटे कपड़े पाइण में बिरादरी जे मामलात में ॾिसणो आ जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत कीअं रही आ, पाण पाड़े वारन सां कीअं जिंदगी गुजारे वया ऐं हुक्म कीअं फरमायो। ओ मुसलमानों, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी जिंदगी मुबारक जेका है उहा तव्हां सां जे लाइ क़ाबिल निजात अमल आ। असां उन्हीं मुताबिक जिंदगी गुजारूं, असां जो हर अमल अजर और सवाब थी पवंदो। सुभान अल्लाह। हजरत अलीउल मुर्तदा शेर खुदा रजी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामाद आ, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खलीफो आ। हजरत अली वक्त जो काजी हो, हजरत अली वक्त जो गाजी मुजाहिद हो, कुरान पाक जो कारी हो। हिकड़े यहूदी सवाल कयो, अली चे चाहे चे तव्हां मुसलमान रात डी में घणो वक्त इबादत में गुजारींदा हो? रात डी 24 कलाक न, केतरो टाइम तव्हां इबादत में गुजारींदा आयो? हजरत अली फरमाए तो यहूदी आसा मुसलमान 24 कलाक रब जी इबादत में गुजारींदा आहियूं। 24 कलाक। यहूदी खिली करे छा तो चवे, खाईंदा पींदा ना आयो? खाईंदा पींदा भी आहियूं। कहीं दोस्त सां हाल अहवाल चे उहे भी कंदा हूं, निंड भी कंदा हो चे हा चेली पो कीअं थो चवे जो असां मुसलमान 24 कलाक रब जी इबादत कंदा आहियूं। हजरत अली से छा फरमायो? पाण फरमाइन था, ओ यहूदिया, असां नमाज, हाल अहवाल, निंड, खाइण पीअण इएं कंदा आहियूं जीअं मोहम्मद पाक जी सुन्नत आ। पोइ जॾहिं असां निंड भी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ कंदा आहियूं, पोइ असांजी 24 कलाक रब जी इबादत में गुज़रंदी आहे। असां निंड्रा कंदा हूं, रहमत वारा मलाइक इबादत लिखी छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। शाह सा फरमायो चवे तो जेके हिक थी आ हबीब सी बेली सुमन तन सवाब, जेके हिक थी आ हबीब सी बेली सुमन तन सवाब। आशिक अब्दुल लतीफ चवे ओ सीड़ो ऐं अज़ाब यारा दिलऊं तहीं जे दूर थियो। जेके रसूलुल्लाह सां हिक थिया, अकीदो हिक, सुभान अल्लाह, अकीदे में भी हिक हुजन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अकीदो छाओ छा तो फरमाए कुरान? चवे तो या अय्युहन नास, नबी से जो ऐलान थो, या अय्युहन नास, ओ इंसानो, या अय्युहन नास आम खिताबान। छो तो अल्लाह पांजे महबूब मोहम्मद पाक के जो पूरी कायनात जो नबी बनायो हो। चो सुभान अल्लाह। अदा जो सोनो नबी पूरी कायनात जो नबी है ना, आखिरी नबी आ, खातमुल अंबिया वल मुरसलीन नबी आ। अग में जेके भी नबी आया, कोई तपे जो नबी बनदी आयो, कोई हिकड़े शहर जे इरादी जेतरो नबी बनदी आयो, को 50 एकड़ दी इरादी जे बराबर नबी बनदी आयो। लेकिन अल्लाह पाक मिठे मोहम्मद अरबी के पूरी कायनात जो पैगंबर बनायो। चो सुभान अल्लाह। जाते खुदा जी खुदाई आ, उते मोहम्मद मुस्तफा जी मुस्तफाई आ। जाते रब जी रुबूबियत आ, उते मिठे मोहम्मद जी चो खत्म नबूवत आ। कुल या अय्युहन नास, कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ।
ओ मुझा महबूब नबी नबूवत वारी ज़बान सां पाण ऐलान करे पांजी ख़त्म नबूवत जो ऐलान इन्हनि माण्हुनि खे ॿुधा। ओ इंसान ओ लोगो जी महबूब मुस्तफ़ा छा चवंदो आहे चवे तो मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात जे तरफ रसूल बणजी करे आयो आहियां। मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुरान किताब आखिरी किताब आहे। मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत आखिरी नबूवत आहे। कुरान खां बाद में ॿियो किताब न अची सघंदो आहे। मां मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में ॿियो को नबी न अची सघंदो आहे। मां ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन नबी आहियां। चवे तो मोहम्मद खे मिलियो कुल काज आहे सॼो ही मुल्क उन जो ॾाजो आहे। सुभान अल्लाह। हज़ूर साईं जा ग़ुलाम ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। महबूब मुस्तफ़ा जो शान आहे न। मोहम्मद खे मिलियो कुल काज आहे मोहम्मद खे मिलियो कुल काज आहे सॼो ही मुल्क उन जो ॾाजो आहे। रखियो सिर ते जहीं जे हक़ ताला सदा लौलाक वारो ताज आहे। पूरी कायनात जो नबी बणजी आयो मिठड़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पाण ईअं बि फरमायूं ओ मुंहिंजा उम्मतियो अल्लाह पाक मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन बणायो आहे। ऐं ईअं बि फरमायो इज़ा कान यौमुल क़ियामत कुंतु इमामन नबियीन। पाण फरमाइनि था जॾहिं क़यामत जो मैदान हूंदो 1.25 लख मां मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो जेके बि नबी अॻ में थी गुज़रिया आहिनि 1.25 लख नबी मुंहिंजा उते बि मुक़्तदी हूंदा उते बि मां मोहम्मद सभिनी नबियनि जो इमाम हूंदुसि। क़यामत में भी मां इमाम। सुभान अल्लाह। अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसु। पाण फरमायो सब खां पहिरियों पहिरियों मां मोहम्मद पाक पंहिंजे रोज़े अतहर मां ॿाहिरि उथंदुसि। सब खां पहिरियों मां अना अव्वलुन नास खुरूजन इज़ा बुइसु वाना काइदुहुम इज़ा वफदु। ओ जे वक़्त में सब हिक जात गॾ थी बीहंदा आदम नबी का वठी करे हजरत ईसा अलैहिस्सलाम ताईं नबी भी हूंदा नबियन जो उम्मतूं भी हूंदियूं। साईं जन फरमायो ते सभे बीठा हूंदा सभिन जी क़यादत करण वारो अग्रवाणी करण वारो अकेलो मां मोहम्मद पाक हूंदुसि। अना काइदुहुम मां ही काइद हूंदुसि। वा अना मुबश्शिरुहुम इज़ा ऐसु। माशर जे मैदान में माण्हू पहुचंदा पैगंबर पहुचंदा नबी भी उते बीह करे छा चवंदा या रब नफ्सी 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 नफ्सी। साईं जन फरमायो जॾहिं माण्हू ना उमेद थींदा अल्लाह जो कहर ॾिसी करे दिल में सोचींदा यार कोन बची सघंदासीं। नबी से फरमायो जिते माण्हू ना उमेद थींदा उते मां उन्हनि खे जन्नत ॾी मुबारक ॾींदुमि। गणती न कयो मां सफ़ारिश कंदुमि मां शफ़ात कंदुसि मुंहिंजी रब शफ़ात क़बूल फरमाईंदो। अना मुबश्शिरुहुम इज़ा ऐसू व अना ख़तीबुहुम इज़ा अनसितू। ओ जॾहिं महशर जे मैदान में ईंदासीं कहिड़ो महशर जो मैदान आहे उते हालात कीअं हूंदा छा थो फरमाए रब क़ुरान पाक में चवे तो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। अल क़ारिअतु मल क़ारिअ वमा अदराक मल क़ारिअ यौम यकूनुन नासु कल फराशिल मबसूस। वरी फरमाई या अय्युहन नासु तक़ू रब्बकुम इन ज़लज़लतस साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्ज़िअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। क़यामत जो मंजर ऐं क़यामत जी सख्ती रब क़ुरान में ॿुधाई आहे जाते नबी भी नफ़्सी नफ़्सी पिया कंदा
शाह साहब फरमायो चवे तो जाते पक्को पुरजा थिए उते कच्चो कंदो कियो जाते जे नबी नफसी नफसी प्या कन उते बाकी आम मुसलमान जी हालत छा हुंदी जाते पक्को पुरजा थिए उते कच्चो कंदो कियो आशिक अब्दुल लतीफ चवे हुत हकीकत आही हित नाला वठे थो नीह जा वडा वण वण कर जा जथे नाग सुझन नीला आशिक अब्दुल लतीफ चवे उते हेखलियूं कंदियूं हीला जाथे कुटुब न कबीला उते गोल ज रहबर राह जो इनके चे पंहिंजो रहबर बणा पो बचंदे एडो मामलो सख्त हुंदो जो नबी भी नफसी नफसी प्या कंदा नबियन जे सरदार फरमायो जाते सब नबी चुप कयूं बीठा हुंदा पांजी उम्मत जे बारे में सिफारिश न करे सकदा साईं जन फरमायो व अन खतीबुहुम इज़ा अनसतू नबियन जे सरदार फरमायो जाते सबे चुप कयूं बीठा हुंदा उते ॻाल्हाइण वारो सिर्फ मां मोहम्मद पाक हुंदो सब नबी खामोश साईं जन इए भी फरमायो बुखारी शरीफ दी हदीस पान फरमाई सारी कायनात वारा हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाजे ते ईंदा ओ अब्बा आदम अल्लाह पाक तोखे वडो मकाम दिनो आ अल्लाह पाक तोखे पंहिंजे कुदरत वारे हथ सां पैदा कयो आ तू अल्लाह जो खलीफो आ रब जे सामो कलाम कर सिफारिश कर इश्फा लना इंद रब्बिक हत्ता युरीहना मिन मकानिना मेहरबानी कर अल्लाह जे सामो असां जी शफाअत कर हजरत आदम अलैहिस्सलाम भी जवाब दींदो चे भला पो काडे वणू चे नूह अलैहिस्सलाम जे दरवाजे ते वणो नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाजे ते ईंदा नूह अलैहिस्सलातु वस्सलाम के चौंदा मेहरबानी कर तू 950 साल माण्हुनि खे कलमे जी दावत ॾिनी आ अल्लाह जे तौहीद जो तज़किरो कयो आ इन्नी दाउतु कौमी लैलन व नहारा फलम यज़िदहुम दुआई इल्ला फिरारा तू रात जो मानुन के दावत दिनी ॾींहं जो कलमे जी दावत दिनी 950 साल तू कलमे जी दावत दिनी आ मेहरबानी कर रब जे सामू शफाअत कर हजरत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम भी जवाब दींदो वरी इब्राहिम खलीलुल्लाह जे दरवाजे ते ईंदा इब्राहिम खलीलुल्लाह भी जवाब दींदो वरी हजरत मूसा कलीमुल्लाह जे दरवाजे ते ईंदा मूसा कलीमुल्लाह भी जवाब दींदो हजरत ईसा रूहुल्लाह जे दरवाजे ते ईंदा हजरत ईसा रूहुल्लाह भी जवाब दींदो जरे कायनात वारा सारे नबियन को जवाब वठंदा ईंदा नबी इए चौंदा असा के ताकत ना है जो रब जे सामने गालायूं पो उन वक्त में हजरत ईसा नबी के मानू चौंदा भला पो काडे वणू चे वला के ने तू मोहम्मद मोहम्मद पाक दे वणू नबी भी चौंदा मोहम्मद पाक दे वणो साईं जन फरमाया पो सारी कायनात वारा मुंहिंजा ऐं ॿिया ॿियनि नबियनि जा उम्मती भी मुंहिंजे दरवाजे ते ईंदा मुंहिंजा भी मुंहिंजे दरवाजे ते ईंदा चौंदा इश्फा लना इंद रब्बिक हत्ता युरीहना मिन मकानिना मेहरबानी कर साईं सारा नबी जवाब ॾेई विया मेहरबानी कर अल्लाह पाक तोखे वॾो मकाम अता फरमायो आहे अल्लाह पाक तोखे हौज़ कौसर अता कयो आहे मुंहिंजा नबी मेहरबानी कर रब जे सामू कलाम कर साईं जन फरमायो पो मां अल्लाह जे दरबार में सजदो कंदुमि सुभान अल्लाह यो सजदो नमाज ला न हुंदो यो सजदो अल्लाह के मञण जो हुंदो चो सुभान अल्लाह छो वो टाइम वो वक्त केड़ो हुंदो कुरान चवे तो यौम तो बदलुल अर्ज़ गैरल अर्ज़ वस समावात व बरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार वाहिदुल क़हार जी कोरत हुंदी ऐलान पियो थींदो लिमनिल मुल्कुल यौम अज कंहिंजी हुकूमत आ ओ गरीबन जे मथों जुल्म करण वारो गरीबन सां ॾाढ करण वारो ॿुधायो कंहिंजी हुकूमत आ कोई जवाब न ॾींदो रब पाण चवंदो अज वाहिदुल क़हार जी कोरत आ नबियन जे सरदार फरमायो पो सारी कायनात वारा मुंहिंजे दरवाजे ते ईंदा मां रब के सजदो कंदुमि एॾो ड्रिगो सजदो हूंदो जो मां मोहम्मद अरबी जे सदके सदके सजदे जे सदके रब जी
रहमत के जोश अची वेंदो रब जे तरफां सॾ थींदो मां मोहम्मद पाक खे इरफा रासक या मोहम्मद कुल तुस्मा सल तोता इशफा तो शफा ओ मोहम्मद करीम सजदो पूरो कर मथो मुबारक मथे करे हाणे तू चवंदो वञ त मां ॿुधंदो वञा तू घुरंदो वञ त मां रब ॾींदो वञा कुल तुस्मा सल तोता इशफा तो शफा तू शफात कर त मां खुदा मंजूर कंदो वञा त मां अर्ज़ पे कयो मुसलमानो शान वारो नबी तो असांखे रब अता कयो आहे इन करे तव्हां सां जे मथां हक़ आहे जो असां पंहिंजे महबूब मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जो ख्याल कयूं नमाज सुन्नत वारी आहे खाइण सुन्नत में ऐं पीअण पैगंबर पाक जी सुन्नत जे मुताबिक़ लिबास पायूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ जिंदगी गुज़ारूं महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जे मुताबिक़ सोनो ॻाल्हाइण नबी पाक जी सुन्नत आहे पाड़े वारनि सां सुहिणे नमूने सां सुलूक वारी ज़िंदगी गुज़ारण इहा पैगंबर पाक जी सुन्नत आहे ख़बर पवे जेकॾहिं को माण्हू बीमार रस्ते में आहे घर में आहे इलाके में आहे पाड़े में को बीमार आहे उनजी तबा पुरसी करण तबीयत पुछण इहा बि मोहम्मद जी सुन्नत आहे यो भी दीन आहे इन्हनि शयुनि जी असांखे परवाह ई कान्हे का ॿियनि खां असां जेको पुछोसीं अॼु भाउ खां तबियत कोन थो पुछे वो भले बिस्तरे ते के महीना थी आहिनि बीमार पियो आहे मां सां कहिड़ी चङाई कई था जो मां पुछा करण वञा अड़े छा तोखे कयो जंहिं नबी जो कलमो पढ़ियूं वेठा हो पढ़ो बुलंद आवाज़ सां कलमो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं नबी जो तव्हां सां कलमो पढ़ियो आहे उन्हीं पैगंबर मोहम्मद पाक जो त ही इखलाक आहे कुरान चवे तो नून वल कलम वमा यस्तुरून मा अंत बिनिअमत रब्बिक बिमजनून व इन लक लअजरन गैर ममनून व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह पाक फरमा तो महबूब मां तोखे खुल्क अजीम अता कयो आहे खुल्क अजीम तवज्जो आहे खुल्क अजीम जी आलमन तशरीह इहा लिखी आहे तो खुल्क अजीम उन इखलाक के चइबो आहे को माण्हू कंहिंसां ज़ुल्म करे ज़्यादती करे पोइ हे माण्हू उन खे माफ़ त करे छॾे पर कुझु हथों ॾेई बि छॾेसि को हदियो वगैरह भी ॾेई छॾेसि माफ़ त करे पर कुझु ॾेई बि छॾेसि इहो खुल्क अज़ीम आहे सुभान अल्लाह ये सिफ़तूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मौजूद हुयूं पाण ग़रीबन जी तबाह पुरसी कंदा हा यहूदियुनि जे दरवाजे ते वञी करे उन्हनि जा के बीमार माण्हू हूंदा त मोहम्मद पाक उन्हनि खां बि तबियत पुछा कंदा हा यहूदी दीन जा दुश्मन हा कलमे जा दुश्मन हा तो भी मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबियत पुछा करण वेंदो हो सुभान अल्लाह हदीस में जे तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाडो सहाबा वेठा हा पाण फरमायूं सहाबा जी या रसूल अल्लाह फलानो हिकिड़ो ॿारड़ो ईंदो हो 8-9 साल जो हमेशह हिते कचहरी में वेंदो अची पाण सां गॾु कुझु ॾींहं थिया आहिनि नज़र नथो अचे हिकिड़े साहब बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह उन जो घर मुंहिंजे घर जे साम्हूं आहे ॿुधो अथमि त बीमार आहे वो छोकिरो यहूदी बार यहूदी यहूदी जो पुट ओ मुसलमानो यहूदी दीन जा दुश्मन हा कलमे जा दुश्मन हा मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन हा मुखालिफ हा नबी से फरमा साहबा उठो हलो उन यहूदी छोकरे को तबियत पुछी अचूं जो सुभान अल्लाह ॾिसो इखलाक नबी से खुल्क अजीम इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रवाना थिया सहाबा जी जमात गदा ओ मुसलमानो धरती मदीने जी हुजे कदम नबी जा हुजन सुभान अल्लाह तो चओ छा मकाम हुंदो धरती मदीने जी कदम मोहम्मद पाक जा पाण अगो रवाना थिया सहाबा किराम जी जमात गदा अलामा इकबाल ते जुमलो चयो चवे तो तू मीर कारवां ओ तू मीर लश्कर तू मीर कारवां तू मीर लश्कर नूरी कसूरी है तेरे सिपाही
चे सभे तो जा नौकरन सभिन जो सरदार तू मोहम्मद पाक हथ मथे करे जो बराबर सारी कायनात जो सरदार मखलूक में मिठो मोहम्मद आ जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब एडो मकाम अता फरमायो हो पंजे प्यारे नबी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पान अग में रवाना चा पोयों सहाबा कराम जी जमात ओ मुसलमानो यहूदी जे दरवाजे ते पहुंचा पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरे दरवाजे ते पहुंचा दरवाजो खड़कायाऊं अंदरों यहूदी सवाल क्यों मन दकल बाब असा के पंहिंजी लगी पई असा जो बार बीमार सबे घर जा भाती परेशान आयूं केर असा जे दरवाजे ते जो दरवाजो थो खड़काए साईं जन फरमायो अनन नबी मअल असहाब मां मोहम्मद साहबा सां गॾु तव्हांजे दर ते बीठो हैरान थी विया पान किए आया असा जे दरवाजे ते असा तो पैगंबर जे दीन जा दुश्मन कलमे जा दुश्मन सहाबा जा मुखालिफ नबी से असा जे दरवाजे ते किए आया दरवाजो खोलियऊं सही खैर ताए किए आया आयो नबी से फरमाया परेशान न थियो मां बुधो आ तो जो छोकरो बीमार आ मां मोहम्मद सहाबा सां गॾिजी करे उन बार को तबीयत पुछण आयो आहियां सुभान अल्लाह इहा रहमत आ चवे तोहफा बेमार रहमत मिन अल्लाह लिलतलहुम वलो कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्ब लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। ओ महबूब मां तो के रहमत जो मरकज बनायो वा तू रहमत जो दरिया पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने इया गाल कया तो जे पुत्र खां सा तबीयत पुछा करन आया आयो यहूदी दरवाजो खोलियो पान सहाबा संग जी करे अंदर वया वो मासूम बार 8-9 साल जो बार आ ओ मुसलमानो मौत दी कशमकश में आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथो वनी करे तबीयत पुछा था कन तबीयत पुछा करन का बाद में पान फरमाइन था ओ छोकरा तू हमेशा मां मोहम्मद पाक जी कचहरी में ईंदो है बटे डी गुजरिया तू के मां न दिठो मां पुछा कई खबर पई तू बीमार आ अज मां मोहम्मद तो का तबीयत भी पुछा तो कया ए तो के दावत भी दिया तो त मां मोहम्मद जो कलमो पढ़ जहन्नम को बची वेने कलमो पढ़ छोकरे दिठो पिऊ दे अगर नबी से जो पंध करे आया तो वह भी सोचन पिया त रहमतुल आलमीन नबी असा जे अंगण ते आयो असा तो मुखालिफ हुया थे पर हुन मेहरबानी कई ओ मुसलमानो इखलाक जे करे दीन वधंदो आ गारन सा नफरत पैदा थींदी आ प्यार ए इखलाक सा नबी जो दीन वधंदो आ चो सुभान अल्लाह तो साईं जन जरे पोता या गाल क्यों छोकरे तकियो पांजे पी जे तरफ पियो छा तो जद अबा आखिरी पार थी जकरे तू मोहम्मद पाक जी गाल मनींदो आ त मां पियो तोखे मोकल थो दियां छोकरे उन महल पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चो सुभान अल्लाह हाने पहिरियों गैर मुस्लिमो कलमो पढ़े मुसलमान थो अल्लाह जी कुदरत या कलमो भी पढ़े का बाद में रूह निकरियो फौत थी वयो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ सहाबा जी या रसूल अल्लाह फरमाया हाने है यहूदी जो बार ना है बल्कि मां मोहम्मद करीम जो बार चो सुभान अल्लाह यो इखलाक हो पैगंबर पाक जो रोइंदन के रहन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इखलाक हो गरीबन सा हमदर्दी करण मोहम्मद पाक जो इखलाक हो प्यार सा गालायण मोहम्मद पाक जो इखलाक हो को मानू बार खयूं तो अचे पोढ़ो आ या पोड़ी औरत आ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा हुआ कंड ए बार खणी करे मथे ते पहुंचाईंदा यो मोहम्मद जो इखलाक हो चो सल्लल्लाहु सुभान अल्लाह चो तो मैं हुजूर जी तारीफ में एकड़ो जुमलो चयूं वञा प्यार से चो न नबी से जा आशिक बई हथ बते करे चो सुभान अल्लाह छाचो खुदा जे बंदे सिर की जबान में जुमला है न छाचो खुदा जे बंदे रोंदिया यतीमानू
और रोंदियां यतीमां नू जो लावे सीने नाल तू रोंदियां यतीमां नू जो लावे सीने नाल तू खुलके अजीमी विच सोना बेमिसाल तू और रोंदियां यतीमां नू जो लावे सीने नाल तू खुलके अजीमी विच सोना बेमिसाल तू तू हथ मथे करे चो बेशक अदा नबी साईं बेमिसाल है ना इखलाक में साईं जन जे इखलाक जे बराबर का मिसाल मिली सकती है ना खुलके अजीबी विच सोना बेमिसाल तू रोंदियां यतीमां नू जो लावे सीने नाल तू खुलके अजीमी विच सोना बेमिसाल तू होता गुलामी दे जंजीरां नू है कटिया शायद समझो कोन था वो मां हरू भरू पंजाब पर ॻाल्हियूं हिते शुरू कयूं था अल्हम्दुलिल्लाह जे तव्हांजी सिंध में ईअं वाइज़ कंदो आहियां पंजाब में भी सिंध जे मुबलिगनि मां वेंदो आहियां छो त मूंखे तेकू में ॿोली सारी ईंदी आहे रोंदियां यतीमां नू जो लावे सीने नाल तू खुलके अजीमी विच सोना बेमिसाल तू होता गुलामी दे जंजीरां नू है कटिया शाह जोरां दा है जोर तोड़ सटिया ते हाशमी जवान वखरा आया पिछे सारे पहलियां तू शान वखरा आयो तो सोनो नबी सारे अंबिया को बाद में आ पर शान मिठे मोहम्मद अरबी जो सबिन को मथे आ हुजूर जो शान सबिन का मथे आ हाने जने उन बार कलमो पढ़ियो संजन फरमायो ओ सहाबा जी या रसूल अल्लाह फरमाए हाने यहूदी जो बार कोने बल्कि मां मोहम्मद अरबी जो बार आ ओ सहाबा हिन जे गुस्ल जो बंदोबस्त कयो कफन जो बंदोबस्त कयो जनाजो पढ़ूं पो दफन जो इंतजाम कयो मुसलमानो भागन वारो उहो जनाजो जंहिंमें इमाम मोहम्मद आ जो सुभान अल्लाह ये न साईं जंहिंजो साईं पाण जनाज़ो पढ़ाए करे दफनायो वियो पोइ साईं जन पाण हुजरे मुबारक में आया ओ मुसलमानो अज जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो अतहरा यो नबी साईं जो हुजरो हो चो सुभान अल्लाह चवे तो इन्नल्लज़ीन युनादूनक मिन वराइल हुजुरात ओ मुसलमानो तव्हां सां बंगलो सॾींदा हूं कोठो सॾींदा हूं कमरो सॾींदा हूं रूम सॾींदा हूं कुरान मिठे मोहम्मद अरबी जे घर के हुजरो पाक सॼो चो सुभान अल्लाह देखो अज रोज़ो अतहरा यो अम्मा आयशा सिद्दीका जो हुजरो आ अम्मा आयशा जो घर आ चवे तो आयशा तेरा हुजरा अमीन खास है ज़ाते रिसालत का बेसाते अर्ज पर टुकड़ा यही है जन्नत का इसी में रहमतुल लिल आलमीन रहते थे और रहते हैं इसी को गुंबद खजरा भी कहते हैं इसी से रोज़े हशर सरवरे कौनैन उठेंगे मगर तन्हा नहीं माँ अबू बकरो उमर उठेंगे यो हुजरो अम्मा आयशा सिद्दीका जो पान हुजरे मुबारक में आया चेहरे ते खुशी आ सुभान अल्लाह मुसलमानों नबी से जॾहिं मुर्की पवंदा हा साहबा फरमाईंदा इएं महसूस थींदो हो ॼण जन्नत जा 8 दरवाजा रब खोले छॾिया सुभान अल्लाह नबी से जो चेहरो मुबारक कहिड़ो चेहरो आहे चवे तो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुक फतरज़ा बगैर आयत जी तशरीह जे बस ये जुमला चयूं वञा खुलासो तमाम समझी वेंदा वे चवे तो आयशा है रावी नबी ने सुनाया एक दी हो जिब्रील मेरे दर ते आया कहे लहंद चढ़ दे कुमे देख आया ए खिता जमीन दा मैं सारा चगाया आदम तू लेके ईसा
तक कसर कोई छोड़ी ना। मोहम्मद तू अफजल डिठा बशर कोई ना। हसीना जमीला दा मुंह मोड़ दिता। मोहम्मद बना के रब कलम तोड़ दिता। ए नबी पाक सल्लम जो चेहरो मुबारक सुभान अल्लाह। ओ मुसलमानो समझो गाल इमामुल अंबिया सल्लम पांजे हुजरे मुबारक में आया। ओ मुसलमानो अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा सवाल थी करे या रसूल अल्लाह चेहरे मुबारक ते खुशी आ। साईं जन फरमायो हा साईं छाजे करे पान फरमान था के मकान मिले खुशी थींदी आ के जायदाद हथ ते खुशी थींदी आ। मां मोहम्मद तने खुश थी दुआ जडे मुझो उम्मती जहन्नम को बची करे जन्नत जो हकदार बनदी वेंदो। सुभान अल्लाह। चवे तो जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेश नजर वो अकीदत है मोहम्मद की। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेश नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनाहगारों न घबराओ सियाकारो न शर्माओ। सुनो आवाज कानून में जो आती है मोहम्मद की। गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे। हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। शान वारो नबी तो असांखे मिलियो शाफे माशर नबी। सुभान अल्लाह। जाते सब चुप हूंदा उते ॻाल्हाइण वारो मोहम्मद करीम। तो तहां असांजे मथां हक़ आ त असां पंहिंजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयूं। इत्तिबा कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ताबेदारी किए साईं जन समझायो लैन बुधाई। मन अहब्बल्लाह फलयहुब्बुनी। जेको अल्लाह सां मोहब्बत रखण तो चाहे वो मां मोहम्मद सां मोहब्बत रखे। अवल मां सां प्यार करे मुंहिंजी ताबेदारी करे। मन अहब्बल्लाह फलयहुब्बुनी व मन अहब्बनी फलयहुब्बु असहाबी। जेको अल्लाह सां मोहब्बत रखण तो चाहे वो मां मोहम्मद पाक सां मोहब्बत रखे। जेको मां सां मोहब्बत रखण तो चाहे वो मां मोहम्मद जे सहाबा सां मोहब्बत रखे। साईं भला जेको सहाबा सां मोहब्बत रखे वो काॾे वञे। मन अहब्ब असहाबी फलयहुब्बुल कुरान। वो कैसा प्यार करे कुरान सां। छो सहाबा कराम जी पूरी जिंदगी कुरान बयान कई आहे। उन्हनि जी सच्चाई उन्हनि जी इज्जत उन्हनि जी अज़मत उन्हनि जी कुर्बानी उन्हनि जो ईसार रब कुरान में बयान कयो आहे। चवे तो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक़तलून व युक़तलून वादन अलैहि हक़्क़ा फित तौरात वल इंजील वल कुरआन। वक्त ना है न मगर न तफसील बयान कया। साईं जन फरमायो जेको अल्लाह सां मोहब्बत रखण तो चाहे वो मूसा मोहब्बत रखे। जेको मूसा मोहब्बत रखण तो चाहे वो सहाबा सां मोहब्बत रखे। जेको सहाबा सां मोहब्बत रखण तो चाहे वमन अहब्ब असहाबी फलयहुब्बुल कुरान। वो कुरान सां मोहब्बत रखे। साईं भला जेको कुरान सां मोहब्बत रखे वो अवल कैसा मोहब्बत रखे। साईं जन फरमायो वमन अहब्बल कुरान फलयहुब्बु मसाजिदल्लाह। वो मस्जिद सां मोहब्बत रखे। मालूम थी चुको त जेको मस्जिद में आयो इन के कुरान मिलंदो। जंहिंखे कुरान मिलियो उनके मोहम्मद जा सहाबा मिलंदा। जंहिंखे सहाबा मिलिया उनके सोनो नबी मिलंदो। जंहिंखे सोनो नबी मिलियो उनके रब मिलंदो। जंहिंखे रब मिलियो उनके सब कुछ मिली वियो। अल्लाह ताला शाल तव्हां सां का राज़ी थे।
आमाल सालिहा करन जी तौफीक अता फरमाए। सुन्नत मुताबिक सहाबा कराम जी ताबेदारी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत के मुताबिक जिंदगी गुजारण जी रब करीम तमाम सां सभिनी खे तौफीक बख्शे ऐं रब साईं पंहिंजी रज़ा नसीब फरमाए। अल्लाह ताला हिन प्रोग्राम के पंहिंजी दरबार में कबूल फरमाए। जन दोस्तन जेतरी मेहनत कई आहे, कोशिश कई आहे, तामुन कयो आहे, अल्लाह साईं सब जी मेहनत ऐं तामुन के कबूल फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।